वज़ीर आज़म पाकिस्तान पारां आवाम लाइ शानदार रमज़ान पैकेज तहत पूरे मुल्क जी दादू में भी नए सुपर स्टोर जो इफ़्तिताह कयो वियो। दादू शहर के मुंदर नाके वारे इलाइक़े में यूटिलिटी स्टोर कॉर्पोरेशन पारां नओं सुपर यूटिलिटी स्टोर जो इफ़्तिताह रीजनल मैनेजर अब्दुल हफ़ीज़ सूमरो कयो। उन मौके ते रीजनल मैनेजर अब्दुल हफ़ीज़ सूमरो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त वज़ीर आज़म पाकिस्तान पारां ग़रीब आवाम लाइ रिलीफ पैकेज लाइ 8 अरब रुपयनि जी सब्सिडी ॾिनी आहे, जंहिंमें खंडु, गिहु, तेल, अटो, दालूं, चांवर, शरबत, कतल समेत 19 आइटम दादू जी आवाम के सस्ते अघ ते फराहम कया वेंदा। सब्सिडी असांजी गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान ॾिनी आहे ऐं तारीख़ जी वॾे में वॾी सब्सिडी आहे। कॾहिं बि एतिरी सब्सिडी न मिली आहे। ऐं उन में काफ़ी शयूं आहिनि, तक़रीबन 19 आइटम आहिनि। उहे वॾा वॾा मोटा आइटम आहिनि, बेसिक कमोडिटीज़ आहिनि। उन में तव्हां दालियूं ॾिसंदव, उन में तव्हां चांवर ॾिसंदव, बेसण आहे। रमज़ान जे लाइ असां वटि स्टोर ते खजूर अवेलेबल आहे, हर स्टोर ते अवेलेबल आहे। चीनी आहे ऐं उनखे जीअं तव्हां असां खंडु चई छॾियूं, अटो आहे ऐं गिहु आहे। ऐं असां वटि जेके बि शयूं आहिनि उहे मयारी शयूं आहिनि। कंहिं क़िस्म में उन में नंढी शइ या हल्के मयार जी शइ न आहे। असां वटि तव्हां ॾिसंदव वर्ल्ड क्लास ब्रांड हूंदा आहिनि। जेको बि सब्सिडाइज़ आइटम हूंदो वर्ल्ड क्लास ब्रांड हूंदो। तव्हां पाण हींअर बि चेक करे सघो था, ॾिसंदव त उहे जेके बि असांजा आइटम आहिनि। खंडु चेक करे ॾिसो, तव्हां असांजूं दालियूं चेक करे ॾिसो, चांवर चेक करे ॾिसो, हर शइ में तव्हांखे क्वालिटी मिलंदी। ऐं असांजी कोशिशि इहा हूंदी त माण्हुनि ताईं पहुचाइण जे लाइ असां तमामु घणी कोशिशि कयूं। असां पंहिंजूं निंडूं फिटायूं था। असांजो जेको इहो स्टाफ बीठो आहे, इहो ॾींहुं राति असां हिकु करे इन रमज़ान में मोस्टली ईअं थींदो आहे, पाकिस्तान जा सभई इदारा उहे वर्किंग आवर्स उन्हनि जा ऑफ थी वेंदा आहिनि, पर असांजा वर्किंग आवर्स वधी वेंदा आहिनि। ऐं उन्हनि खे अवाम खे, मीडिया खे, गवर्नमेंट खे इहा ई अपील आहे त असांजे स्टाफ खे एप्रिशिएट कनि ऐं इस्लाह कनि, न कि कंहिं ॿिए पासे वञनि। जेकॾहिं का अहिड़ी छोटी मोटी का ग़लती थी वञे त उनखे दुबारा ॿिए ॾींहं ते उनखे सिधे करण जी कोशिशि कजे। मतिलबु इस्लाह जे तरफ़ वञिजे त बहितर आहे। उहो उन जे लाइ मक़सदु अॻिते वॾा फ़ाइदा पवंदा। दादू जी ग़रीब आवाम लाइ रिलीफ पैकेज फराहम करण लाइ दादू रीजन पारां मोबाइल यूटिलिटी स्टोर सर्विस जो पिणु आगाज़ करे रही आहे। मोबाइल यूटिलिटी स्टोर तहत दादू ज़िले जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में वञी आवाम खे सस्ते अघ वारियूं शयूं फराहम कंदी।